अमरीका चयो आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररी पाकिस्तान जो अंदरूनी मामलो आहे। ख़िते में इस्तेहकाम लाइ पाकिस्तान सां गॾिजी कम जारी रखंदो। अमरीकी परॾेही खाते पाबंदी बढ़ियल तहरीक तालिबान तरफ़ां पाकिस्तान जी हुकूमत सां मुआहिदो तोड़ण ते चयो त TTP जहिड़नि ख़तरनि खे मुंहुं ॾियणु पाकिस्तान ऐं अमरीका जी गॾियल मुफ़ाद में आहे। अमरीकी स्टेट डिपार्टमेंट चयो त हू दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान सां मज़बूत पार्टनरशिप चाहे थो। हर क़िस्म जी दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तानी हुकूमत जी कोशिशुनि जी हिमायत करे थो। अमरीका जो वधीक चवणु हो त पाकिस्तानी अवाम गुज़िरियल 2 ॾहाकनि में दहशतगर्द हमलनि खां तमामु घणो मुतासिर थियो आहे। इलाइक़ाई ऐं आलमी दहशतगर्दी ख़िलाफ़ सहकार ऐं कोशिशुनि जी उमेद आहे। पाकिस्तान तरफ़ां रूसी तेल ख़रीद करण जी कोशिश ते अमरीकी परॾेही खाते चयो त हू पाकिस्तान जे तेल जी ज़रूरतुनि खे सम्झी सघनि था। हर मुल्क खे पंहिंजी हालतुनि में तेल जी ज़रूरतुनि मूजिबि फ़ैसिलो करणो पवंदो।